अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नासी हिंगोजा में रसूलाबाद के गोठ मोहतपारजा के चन्हा बिरादरी पारा हिंगोजा पुलिस की ज़्यादतियुनि खिलाफ इशफाक अहमद चन्हा, सजाद अहमद चन्हा, जावेद अहमद चन्हा की अगवाणी में प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर अज़ीज़ मेमण की खबर मूजिब एहतजाज कंदड़न मीडिया से ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हुयो त हिंगोजा पुलिस मुखालफ़न की वंगार बणिजी असांजे ॿिनि फ़ौजी जवाननि समेत बेगुनाह माण्हुनि खिलाफ कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। उन्होंने चयो त ज़रई ज़मीन असांजी आहे, मुखालिफ़ ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण चाहिनि था। असांजे फ़ौजी जवाननि खे पुलिस गिरफ़्तार करे उन्हनि मथां तशद्दुद कयो आहे। उन्हनि आला इख्तियारनि खे अपील कई आहे त SHO हिंगोजा खे हटाए इंसाफ़ फराहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।